सूबाई वज़ीर फिशरीज़ एंड लाइफ स्टॉक मोहम्मद अली खान मलकाड़ी जोर जमाली में यूरोपी यूनियन जे हलंदड़ तरक़ियाती स्कीमुनि जे सिलसिले में हलंदड़ मुख़्तलिफ़ तरक़ियाती कमनि सां लाॻापियल ऑफिसरनि सां जोर जमाली टाउन कमेटी में मीटिंग करे हलंदड़ कमनि बाबति तफ़सील वरिता ऐं खेनि हिदायत कई त जल्द खां जल्द अध में रुकियल स्कीमुनि खे मुकमल करे शहरनि खे रिलीफ ॾिनो वञे। सूबाई वज़ीर मोहम्मद अली खान मलकाणी जो चवणु हो त असांखे पंहिंजे कमनि जी मालिकी करणु घुरिजे। वाटर सप्लाई पीवर ब्लॉक जी स्कीमुनि खे मुकमल कयो वञे। सूबाई वज़ीर मोहम्मद अली खान मलकाणी पब्लिक हेल्थ जे ऑफिसरनि खे छंड पटी त शहरनि खे तरक़ियाती कमनि जी मद में रिलीफ ॾिनो वञे। उन में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। स्कीमूं सालनि खां पोइ मिलनि थियूं, जेकॾहिं उन्हनि जी वारसी न कई वई त ऑफिसर कमु टपाए निकिरी वेंदा। परेशान वरी अवाम थींदो। डॉक्टरनि जी गैर मौजूदगी ते सख़्त नाराज़गी जो इज़हार कंदे चयो त हाणे जेकॾहिं को बि डॉक्टर मौजूदु न हूंदो त आउं पाण अस्पताल खे तालो हणंदुसि। मीटिंग बाद सूबाई वज़ीर मोहम्मद अली खान मलकाणी पब्लिक हेल्थ जे हलंदड़ कमनि जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते साणुसि गॾु DC सजावल ज़ाहिद हुसैन रिंद, AC शाहिबदार ज़ाहिद, मीरानी टाउन चेयरमैन मोहम्मद उस्मान मेमून, DSP सजावल सरफराज़ मगी, मोहम्मद यूसुफ जवाली, मोहम्मद सिद्दीक़ नूरानी मेमून, मोहम्मद मेमून चांद राइस मिल ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।